अमरीका में नई तारीख़ क़ाइम। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप की मुखालफ़त बावजूद ज़हरान ममदानी न्यूयॉर्क सिटी जो पहिरियों मुसलमान मेयर चूंडिजी वियो। ममदानी जो मुक़ाबिलो अॻूणी गवर्नर ऐं आज़ाद उम्मीदवार एंड्रयू कुओमो ऐं कर्टिस सिल्वा सां हो। ज़हरान ममदानी 4,86,741 वोट हासिल कया। मुखालिफ़ आज़ाद उम्मीदवार 3,96,177 वोट हासिल करे सघियो। 2001 खां पोइ मेयर जी चूंडुनि में सभ खां वधीक टर्न आउट रिकॉर्ड। 17 लख खां वधीक वोटरनि राय जो हक़ इस्तेमाल कयो। ट्रंप ऐं एलोन मस्क जी मुखालफ़त बावजूद मुसलमान उम्मीदवार मेयर चूंडिजी वियो। अमरीका की रियासतुनि वर्जीनिया ऐं न्यू जर्सी में भी डेमोक्रेट्स कामयाब। वर्जीनिया में डेमोक्रेट्स जी ग़ज़ाला हाशमी नायब गवर्नर चूंडिजी वई। डेमोक्रेट्स जी ग़ज़ाला हाशमी 12,72,699 वोट हासिल कया। ग़ज़ाला के मुक़ाबले में जॉन रेड 10,43,090 वोट हासिल करे सघियो। डेमोक्रेट्स जे एबिगेल स्पेनबर्गर वर्जीनिया जे गवर्नर जी चूंड खटे वरिती। एबिगेल स्पेनबर्गर रिपब्लिकन वंसम अर्लन सेयर्स के शिकस्त ॾिनी। एबिगेल 7,84,763 वोट हासिल कया। एबिगेल रियासत की क़यादत कंदड़ पहिरीं औरत बणिजी वई। न्यूयॉर्क में ख़ानदानी सियासत जो ख़ात्मो आणे छॾियो आहे। न्यूयॉर्क अॼु तब्दीली जो वोट ॾिनो आहे। असां न्यूयॉर्क में तारीख़ रक़म कई आहे। न्यूयॉर्क जे मेयर ज़हरान ममदानी जो विक्ट्री ख़िताब चवे तो न्यूयॉर्क जो मुस्तक़बिल असांजे हथनि में आहे। असां लीडरशिप जे नए दौर में दाख़िल थी रहिया आहियूं। हीउ शहर अवां जो आहे। जमहूरियत भी अवां जी आहे। अॼु जमहूरियत जी फ़तह जो ॾिहाड़ो आहे। ज़हरान ममदानी जो ट्रंप इंतज़ामिया ते वोटरनि खे ड्रिॼारण जो इल्ज़ाम बेबुनियाद आहे। व्हाइट हाउस तर्जुमान कैरोलिन लेविट जो रद्द अमल संदसि चवणु आहे त अमरीका ऐं भारत जूं वापारी टीमूं संजीदा ॻाल्हियुनि में मसरूफ़ आहिनि। सदर ट्रंप ॿिन्ही मुल्कनि जे लाॻापनि बाबति हाकारी राय रखे थो। सूडान में अमुन मुआहिदे ताईं पहुचण जी कोशिश करे रहिया आहियूं। डेमोक्रेट्स जे होड़ जे करे ड्रिघे शटडाउन जो नओं रिकॉर्ड क़ाइमु थियो। डेमोक्रेट्स लखे अमरीकियुनि जी सलामती ख़तरे में विझी रहिया आहिनि। अमरीकी रियासत कैंटकी में एयरपोर्ट वेझो कार्गो जहाज़ किरी तबाह, 3 ॼणा फौत, 11 ज़ख़्मी। कार्गो जहाज़ लोईविल एयरपोर्ट तां उॾाम भरण खां पोइ किरी तबाह थी वियो। हादसे जो शिकार जहाज़ होनोलुलु जे डैनियल के एनोई इंटरनेशनल एयरपोर्ट वञी रहियो हो। कार्गो जहाज़ में 2,80,000 गैलन ॿारण मौजूद हो। इमारतुनि में बाहि लॻी वई। हादसे खां पोइ एयरपोर्ट तां उॾाम मुअतल। बाहि विसाइण लाइ रेस्क्यू अमल शुरू कयो वियो। मुल्क के मथान इलाइक़नि में बर्फ़बारी सबब थधि में वाध। गिलगित बल्तिस्तान ऐं केपी जे सियाहती इलाइक़नि में बर्फ़बारी सबब थधि में वाध। बाबूसर, नांग परबत, बनूगाह में बर्फ़बारी जो सिलसिलो वक़्फ़े वक़्फ़े सां जारी। 12 खां वधीक गाॾियूं में फासी पयूं। केपी जे इलाइक़े सवात, दीर ऐं कालम में बर्फ़बारी पई। अपर हज़ारा में बरसात ऐं बर्फ़बारी सबब थधि जी शिदत में इज़ाफ़ो थी वियो।